मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि, घणियूं टेक्निकल ॻाल्हियूं टेक्निकल सेशन में थींदियूं। जीअं साईं अज़हर शाह नौजवान खां सवाल कयो त बुनियादी तौर ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे छा, हुन जवाबु बहितरीनु ॾिनो। सिंपल द ट्रांसफर ऑफ ह्यूमन इंटेलिजेंस, जेका इंसान जी ज़हानत आहे उहा मशीन जे तरफ़ असां मुंतक़िल करियूं था, उनखे असीं मसनूई ज़हानत चऊं था। आर्टिफिशियल इंटेलिजेंस दुनिया में 1950 खां वठी मौजूदु आहे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जूं मुख़्तलिफ़ एरियाज़ आहिनि, जंहिंमें रोबोटिक्स बि आहे, कंप्यूटर विज़न बि आहे, रीज़निंग बि आहे, मशीन लर्निंग बि आहे, डीप लर्निंग बि आहे ऐं नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग बि आहे। अॼु असीं ॻाल्हियूं करियूं पिया नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जी, ॿोलीअ जे हवाले सां आर्टिफिशियल इंटेलिजेंस छा करे सघे थी। दुनिया में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो कमु जेको आहे, जेको इंसानी ज़हानत मुंतक़िल थिए थी मशीन में, उहा जेका ज़हानत आहे उहा डेटा जी सूरत में हुजे थी, उहा इंफॉर्मेशन जी सूरत में हुजे थी, जेका रॉ मटीरियल डेटा जी सूरत में आहे। जेको बुनियादी तौर ते कमु थी करे इंटेलिजेंस ई, उहा रूल फैक्ट ऐं रूल जे बुनियादनि ते कमु थी करे। फैक्ट रूल छा आहे ऐं फैक्ट छा आहे, उन नंढिड़ो तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो हिकिड़ो किताबु आहे जेको असां शागिर्दी जे ज़माने में पढ़ियो, उन में उनजो लिखियलु आहे फैक्ट ऐं रूल ते। जीअं असांखे ख़बर आहे त उन में लिखियलु हो त क्वाइट डार्क स्ट्रीट आर डेंजरस एट द नाइट टाइम। राति जे वक़्त में अंधेरियूं जेके घटियूं आहिनि उहे ॾाढियूं ख़तरनाक आहिनि। इहो छा आहे, इहो फैक्ट, इहो रूल, इहो फैक्ट आहे। रूल वरी छा आहे, जेकॾहिं तव्हां उते पुलिस वारो ॾिसो त तव्हां पाण खे सेफ महसूसु कंदो, यू फील सिक्योर। असांजे सोसाइटी में न, दुनिया जी सोसाइटी में। पर जेकॾहिं को पुलिस वारे खां अलावा ॿियो को माण्हू ॾिसो त तव्हां सम्झो त इहो तव्हां ख़तरनाक सिचुएशन में आहियो, त इहो आहे फैक्ट। त आर्टिफिशियल इंटेलिजेंस बुनियादी तौर ते जेको कमु करे थी उहो फैक्ट ऐं रूल्स जे बुनियादनि ते कमु करे थी। मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस या जॾहिं बि दुनिया में का मुसीबत आई आहे, का तकलीफ़ आई आहे, त उनजो हल हमेशह टेक्नोलॉजी ॾिनो आहे। तव्हांखे ॿुधायां त दुनिया में कोई 50 ऐं 60 जे ॾहाके जे दौरान हिकिड़ी बीमारी आई हुई जंहिंखे असीं मलेरिया चऊं था, ऐं दुनिया में उन बीमारी जो एक्सपर्ट्स तमामु घटि हुआ ऐं उन जा डायग्नोसिस प्रोटोकॉल बि तमामु घटि हुआ। अॼु त मलेरिया जी तव्हां टेस्ट करायो, सिंपल तव्हांखे ख़बर पइजी थी वञे त तव्हांखे मलेरिया आहे या न। पर उन वक़्तु मेडिकल जी जेका फील्ड हुई उहा बि एतिरी स्ट्रॉन्ग ऐं मज़बूत कोन हुई। उनजे करे हिकिड़ो वॾो खिलाउ हो, माण्हू तमामु घणा मरी विए पिया जिन खे प्रॉपर इलाज जूं सहूलियतूं कोन पियूं मिलियूं। पोइ उन्हनि हिकिड़ी कंप्यूटर जी एप्लीकेशन थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजेंस, जंहिंमें फैक्ट ऐं रूल, उन बुनियाद ते हुननि हिकिड़ी एप्लीकेशन डेवलप कई जंहिंजो नालो हो माइकन। माइकन जेका एप्लीकेशन हुई 1950 जे ॾहाके में जेका ठही, उनजो सिर्फ़ु रीज़न ई इहो त तव्हां जेका असां मलेरिया डायग्नोसिस करे, छा डॉक्टर एतिरा हुआ कोन, पर हुन कंप्यूटर खे यूज़ करे उन सॉफ्टवेयर खे सॼी यूरोप में फैलायो, दुनिया जे सुधरियल मुल्कनि में फैलायो त बाबा हिनखे हिकिड़ो आम कंपाउंडर या आम माण्हू बि हिनखे यूज़ करे थो सघे। तव्हां पंहिंजा सिम्टम्स ॿुधाईंदो त तव्हांखे छा पियो थिए, उहो कंप्यूटर तव्हांखे ॿुधाए पियो त तव्हां जेको आहे सो तव्हांखे मलेरिया आहे या न। त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कंप्यूटर जेको आहे सो इंसान खे सहूलियतूं ॾियण लाइ उन में जंहिंमें आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो तमामु वॾो किरदारु आहे उहो पंहिंजो अंजाम ॾींदो पियो रहे थो। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी जीअं मूं पहिरीं ॻाल्हि कई, जीअं ॿोलीअ जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं त हिकिड़ी सब फील्ड जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी आहे, जंहिंखे असीं चऊं था नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग। कंप्यूटर जेका आहे ॿोलियुनि खे, जेके नेचुरल लैंग्वेजिस असां जूं आहिनि, उन्हनि खे प्रोसेस कीअं थो करे, उन्हनि खे कीअं थो, उन्हनि ते कीअं थो रेस्पॉन्स ॾिए, उन्हनि ते कीअं थो जेको आहे सो रीज़निंग करे। नेचुरल प्रोसेसिंग में जेके आहिनि 4-5 बुनियादी जेके से उन जूं एप्लीकेशन्स आहिनि, जंहिंमें मशीन ट्रांसलेशन आहे, जंहिंमें इंफॉर्मेशन रिट्रीवल आहे, जंहिंमें रीज़निंग आहे, जंहिंमें इंफॉर्मेशन एक्सटेंशन आहे ऐं जंहिंमें सेंटीमेंट एनालिसिस आहे। तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त
साईं अमर फयाज़ ऐं माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट ताज़ो ई उन ते सेंटीमेंट एनालिसिस ते कमु शुरू कयो आहे त नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग ते हीउ दुनिया जो जेको कमु आहे असीं पाण खे हरू भरू घटि था सम्झूं, असीं घटि न आहियूं। मां तव्हांखे ॿुधायां त सिंध यूनिवर्सिटीअ में पहिरीं रोबोट 1980 जे ॾहाके में आयो। जॾहिं असीं 86 में सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द आहियूं त असां रोबोट ॾिठो, असां रोबोट हलायो। असां वटि IT सर्विस जो हिकिड़ो इंस्टीट्यूट जो इफ़्तिताह थियो सिंध यूनिवर्सिटीअ में, त उहो इफ़्तिताह में रोबोट जेको सो उन वक़्तु गवर्नर मोहम्मद मियां सुमरो उनखे गुलदस्तो ऐं वेलकम उन रोबोट कयो। ऐं अॼु बि जेकॾहिं आहे त असां वटि उहो कमु हली रहियो आहे। सेंटीमेंट एनालिसिस हिकिड़ी वॾी एरिया आहे नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जी। हर मुख़्तलिफ़ तव्हांखे ॿुधायां थो त सेंटीमेंट एनालिसिस में छा थो थिए। सेंटीमेंट पाण सम्झूं था त छा आहे त इंसान जो हिन वक़्तु कैफ़ियत छा आहे। हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन ते हू ॿुधाईंदो त इंसान जा कैफ़ियत छा आहे। फॉर एग्ज़ाम्पल आउं सिंधीअ में हिकिड़ो ग़ैर मौज़ू लफ़्ज़ चवां थो बकवास बंदि कर। असीं इहो लफ़्ज़ लिखंदासीं बकवास बंदि कर, कहिड़ी सूरत में लिखंदासीं जॾहिं असीं कावड़ में हूंदासीं। त उहो कंप्यूटर थ्रू उन लफ़्ज़ जे सेंटीमेंट एनालिसिस जे तव्हां लफ़्ज़ चवंदो उहो तव्हांखे ॿुधाईंदो त हीउ माण्हू हिन वक़्तु कावड़ जे मूड में आहे। साईं अमर फयाज़, एम आर राइट? सो इहा तव्हांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध में हिन जे बाउंड्री वॉल में तव्हां वेठा आहियो, उते ई हिन में सेंटीमेंट एनालिसिस ते माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट ऐं अमर फयाज़ साहिब जन उन ते कमु कनि पिया। इनशाला उहा सभु टूल जेको सो अनक़रीब असांजे हथनि में हूंदो। सो इन खां अलावा लैंग्वेज ते बि, ॿोलीअ ते बि यूनिवर्सिटीज़ में मेहरान यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी, उतां जा उस्ताद मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि ते कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें OCR ते कमु थिए पियो। OCR ऑप्टिकल कैरेक्टरिज़ आहे। अमर फयाज़ ऑफलाइन कमु कयो आहे, ॿिया माण्हू उन ते ऑनलाइन कमु कनि पिया। OCR ते कमु हले पियो। ॿियो आहे जेको आहे असां चऊं था नेम्ड एंटिटी रिकग्निशन। नेम्ड एंटिटी रिकग्निशन, नेम्ड एंटिटी रिकग्निशन में मुख़्तलिफ़ सिचुएशन्स आहिनि जेको तव्हांखे कंप्यूटर करे उन मां टेक्स्ट मां एक्सट्रेक्ट करे ॿुधाए थो। जीअं तव्हां हुन में माण्हूअ जो नालो हुजे, जीअं तव्हां हुन में कंहिं ऑर्गनाइज़ेशन जो नालो हुजे, जीअं त हुन में जेको सो लोकेशन जो नालो हुजे, जीअं हुन में टाइम एक्सप्रेशन जो नालो हुजे। तव्हां हिकिड़ो वॾी डेटा आहे। जीअं मूं चयो त नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जो हिकिड़ो अहम एप्लीकेशन जेका आहे उहा इंफॉर्मेशन एक्सट्रेक्शन आहे। त उहा इंफॉर्मेशन एक्सटेंशन जेका असां करियूं था उहा नेम्ड एंटिटी रिकग्निशन जे थ्रू करियूं था। नेम्ड एंटिटी रिकग्निशन में अंग्रेज़नि त तमामु घणो कमु कयो आहे, पर असां वटि उर्दू ॿोलीअ में ऐं सिंधी ॿोलीअ में बि असांजे सिंध यूनिवर्सिटीअ में, मेहरान में, ॿियनि इदारनि में उन ते नेम्ड एंटिटी रिकग्निशन ते कमु हले पियो ॿोलीअ जे हवाले सां। असां वटि हाणे हिकिड़ी असां वरी हुन ते PhD करायूं पिया, जेका मुंहिंजे अंडर सुपरविजन ऐं ॿियो दोस्त आहे हुनजे अंडर सुपरविजन बि। असां हुनखे सिंगल लैंग्वेज ते कमु थियल आहे। हिते प्रेज़ेंटेशन कोन्हे, मां न त तव्हांखे उहो मॉडल ॾेखारियां त उन मॉडल में छा थो थिए। तव्हां वटि सिंधी लैंग्वेज ते उन ते तव्हां वटि जेको सो प्रोग्राम थियल आहिनि, मॉडल ठहियल आहिनि, जेके नेम्ड एंटिटी रिकग्निशन तव्हांखे कढी था ॾियनि। हाणे इहा नेम्ड एंटिटी रिकग्निशन अचे कीअं थी? इहा जीअं मूं सवेर कयो त रूल एंड फैक्ट में डेटा थी हुजे, उहा डेटा जी एक्सटेंशन थी हुजे। हीअं सिंधीअ जे हवाले सां असांजे हिकिड़े शागिर्द MPhil कई हुन नेम्ड एंटिटी रिकग्निशन ते, जंहिंमें हुन 5000 सिंधी ॿोलीअ जा डेटा हुन में विधा, मुख़्तलिफ़ इंफॉर्मेशन विधी ऐं उनखे एक्सट्रेक्ट करे टेस्ट कयो। उन में मुख़्तलिफ़ टेक्निक कंप्यूटर जूं यूज़ थियनि थियूं। डीप लर्निंग जी यूज़ थी थिए, मशीन लर्निंग जूं मुख़्तलिफ़ टेक्निक्स जेके आउं टेक्निकली उन ते कोन वेंदुसि ज़िक्र कंदुसि, जंहिंमें अनसुपरवाइज़ड इंजिन था चऊं, सुपरवाइज़ इंजिन था चऊं, उहे मुख़्तलिफ़ टेक्निक्स जेके से इस्तेमालु थिए थियूं। असां हाणे जेको कनि पिया करियूं उहो मल्टी लैंग्वेजिस ते थींदो, जंहिंमें उर्दू, सिंधी, पंजाबी, पश्तो लैंग्वेजिस खे खयो वियो आहे त उन्हनि सभिनीनि जे डेटाबेस खे कंबाइन करे, चाहे सिंधी में उहो ठहियलु आहे, उर्दू में ठहियलु आहे, ॿियनि लैंग्वेजिस खे कंबाइन करे उन मां नेम्ड एंटिटी रिकग्निशन खे जेको सो कंदासीं त जीअं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे जेका असां उन में ॼाण मिली सघंदी ऐं मुयसरु थी सघे। सो मायूसी न आहे, दुनिया भले हिकिड़े पासे हुजे, जहिड़ी लेवल जूं असांजे मुल्क में हालतूं आहिनि, जहिड़ी लेवल जूं असां वटि सहूलियतूं आहिनि,
उन लिहाज़ खां जेके माण्हू हिते कनि पिया कमु उहे ख़राज तहसीन जे लाइ कनि। छाकाणि जो सभ खां वधीक इम्पॉर्टेंट शइ आहे कंहिं बि कंप्यूटिंग जी फील्ड लाइ तव्हांखे सॉफ्टवेयर जी ज़रूरत हूंदी आहे। उहे सॉफ्टवेयर जेकॾहिं लाइसेंस्ड सॉफ्टवेयर न आहिनि त तव्हांखे उहो रिस्पॉन्स न मिलंदो, उन में का न का ख़ामी रहिजी वेंदी। असां वटि उहा कास्ट न आहे जो असांजा इदारा उहे लाइसेंस सॉफ्टवेयर ख़रीद करे सघनि। असां पायरेटेड चोरैया सॉफ्टवेयर इस्तेमालु था करियूं जेको ग़ैर क़ानूनी आहे, जेको ॾोह आहे, पर असां उहो ॾोह क़बूल करे असांजा माण्हू पोइ बि उन ॾुखियुनि हालतुनि में कमु था करियूं। ऐं सम्झां थो त हीअ जेका कॉन्फ्रेंस आहे इहा हिन जी हिकिड़ी बुनियादु विझंदी त असां सिंधी ॿोलीअ में तमामु घणो कमु पास्ट खां थियो आहे। तव्हां वटि वर्ड प्रोसेसर सिंधी में आहिनि, तव्हां SMS सिंधीअ में करियो पिया, तव्हां त चैट GPT बि सिंधीअ में जेको सो कमु करे पई, सो असां लाइ मायूसी न आहे, असां लाइ ॾाढी ख़ुशि आईंदा ॻाल्हि आहे। असां हमेशह पुरउमीद जी तरफ़ रहिया आहियूं त इनशाला उहो लतीफ़ शहर आहे त जहां खे ॾियो मुबारकूं, असीं पिया ॻाईंदा अचूं, नवनि सुर में ज़िंदगी जा गीत ॻाईंदा अचूं। सो सिंधी माण्हू जेके बि वसीला आहिनि, जेके बि हालतूं आहिनि, उन्हनि में हू नवनि सुरनि में जेको सो कमु कंदा पिया हलनि। पोइ हिते न आहियूं जंहिं मां सेंटीमेंट एनालिसिस जो तव्हांखे मिसाल ॾिनो, रोबोटिक्स जो मिसाल ॾिनो, माज़ीअ में महिराण में तमामु सुठो कमु पियो थिए उन लिहाज़ खां ॿियनि इदारनि में। ऐं सम्झां थो त जीअं अज़हर शाह ॻाल्हि कई त असांखे इन हवाले सां ॿोली ऐं आर्टिफिशियल जे हवाले सां का टास्क फोर्स वाक़ई ठाहिणु खपे जंहिंमें सभु माण्हू आहिनि। अञा बि जेके रिसोर्सिस आहिनि असां वटि उहे गॾियल तौर ते यूटिलाइज़ करे उन में बहितर रिज़ल्ट हासिलु करे था सघूं। तव्हां सभिनी जी महिरबानी।